इतवां खे अहम ख़बर ॾियूं। सखर मां माइक्रो कॉलोनी में बरसाती पानी बीठल आहे। घर जी भित किरण सबब ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में ॿारड़ी फातिमा, सुगरा, यासीन ऐं दाऊद शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सखर मां जिते माइक्रो कॉलोनी में बरसाती पानी बीहजी वियो आहे, जंहिं सबब घर जी भित किरी पई। उन में ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में फातिमा, सुगरा, यासीन ऐं दाऊद शामिल आहिनि। ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सखर मां ख़बर आहे, माइक्रो कॉलोनी में बरसाती पानी सबब घर जी भित किरण सबब ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया।